अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ इन दुनिया में केतिराई ख़ुदा जा नेक बंदा आहिनि जेकी इंसानियत दर्द रखनि था ऐं पंहिंजे वस आहार कंहिं न कंहिं मज़लूम जो आवाज़ बणिजी उभरनि था ऐं कंहिं ॾुखोयल मिसकीन जा भरजला थियनि था। ईअं कोरोना वायरस जे करे लॉकडाउन सबबु बेरोज़गार थींदड़ पोरियत मज़दूरनि खे इन भलारे महीने में मिसकीननि जा हॾ ॾोखी भाउ जान मोहम्मद सुमरो, साईं इशफाक अहमद सुमरो, डॉक्टर नवीद अमीर सुमरो ऐं संदसि साथियुनि हिन मुश्किल घड़ीअ में ॻोठु गौरा मरी में पहुची पोरियतनि जा दड़ खड़काए पंहिंजे हथनि सां 250 घरनि खे महीने जो राशन ॾेई संदन मायूस चेहरनि ते मुर्कूं आड़े खोड़ सारियूं दुआऊं खटियूं। जेकॾहिं जान मोहम्मद सुमरो, डॉक्टर नवीद अमीर सुमरो, इशफाक सुमरो जियां हर दर्दमंद इंसान पंहिंजे पाड़े में ईअं मिसकीननि जी दिलि खोले मदद कंदा त यकीन कयो त हर पोरियत मुस्तक़ करण खां रहिजी नथो सघे। HRJD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।